नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं यहाँ अली रज़ा मंगी नज़र विझूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। वज़ीर आज़म जो ISI हेडक्वार्टर्स जो दौरो, DGISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद वज़ीर आज़म जो इस्तक़बाल कयो। वज़ीर आज़म जी सदारत हेठ नेशनल इंटेलिजेंस कोऑर्डिनेशन कमेटी जो इजलास, हथियारबंद फौजुनि इंटेलिजेंस एजेंसीज़ जे सरबराहनि समेत सीनियर वफ़ाक़ी वज़ीरनि शेख रशीद ऐं फवाद चौधरी जी शिरकत। इजलास में सिक्योरिटी सूरतहाल समेत अफ़गान अमन अमल ते ब्रीफिंग ॾिनी वई। सिंध असेंबली के बजट इजलास दौरान कराची शहर में पानी खोट खिलाफ MQM मेंबरन जो एहतजाज। MQM मेंबरन पारां कराची के पानी ॾियो जा नारा। PP मेंबर साजिद जोखियो मुतहदा ते सख्त तनक़ीद कंदे चयो त MQM वाटर बोर्ड में 8000 दहशतगर्द भर्ती कया। उर्दू ॻाल्हाईंदड़ पढ़ियल लिखियल नौजवाननि MQM के रद्द करे छॾियो आहे। मुतहदा बानी ज़हनी मरीज़ थी चुको आहे। सिंध असांजी माउ आहे, उनखे केर बि विराए नथो सघे। कराची कंहिंजे पीउ जो नाहे पर असांजो आहे। सॼी सिंध में गैस ऐं पानी जो बहरान आहे, उन ते MQM वारा ॻाल्हाइण लाइ तयार न आहिनि। साजिद जोखियो जे तकरीर दौरान MQM मेंबरनि जो एहतजाज। स्पीकर बजट ते बहस जे लाइ हिकु ॾींहं जी वाद करे छॾी। लाहौर के जोहर टाउन वाले इलाके में धमाको, 3 ॼणा मारिजी विया, 16 ज़ख़्मी के ना समेत मुख़्तलिफ़ अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। 5 ज़ख़्मी की हालत गणित जोगी ॿुधाई पई वञे। धमाके खां पोइ पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। पंजाब के वॾे वज़ीर धमाके जो नोटिस वरितो। IG पंजाब खां रिपोर्ट तलब। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ उस्मान काकड़ के मौत के जांच जो मुतालबो करे छॾियो। चवे थी उस्मान काकड़ के मौत ते जेकॾहिं सवाल उथिया आहिनि त जांच थियणु घुरिजे। वज़ीर आज़म जो एटमी असासन बाबत बयान सम्झ खां ॿाहिरि आहे। इमरान खान अवाम जो चूंडियल वज़ीर आज़म न पर ज़ोरीअ मढ़ियल आहे। अॻु ॿुधंदा हुआसीं त इमरान खान औरतुनि खे तनक़ीद जो निशानो बणाईंदो आहे, पर हाणे ख़बर पई त संदसि सोच तमामु घणो किरियल आहे। इमरान खान पंहिंजे फ़ाइदे जे लाइ मुल्क खे दाव ते लॻाए सघे थो। इमरान खान खे कंहिं इजाज़त ॾिनी त मुल्क जा हवाई अॾा ऐं मोटरवेज़ गिरवी रखे।